हुमुल मुमिनूना हक्का लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम। सदक़ल्लाह मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। थक जी पिया हो या नबी सां मोहब्बत ना है जंहिंजो इश्क़ आ रसूल सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो तो रोड ताईं त आवाज़ ॿुधिजे त अञा रसूल जा आशिक ज़मीन ते आहिनि। ज़बान हलाए अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व सहाबी व अहल बैती व अज़वाजी अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो दोस्तो ऐं बुजुर्गो कुरान करीम मां 9 पारे 10 पारे मां आखिरी सूरत अनफाल जूं आयतूं तिलावत कयूं दम। हीअ उहा सूरत आहे जेका मिठे मदीने में नाज़िल थी आहे। ॾाढंद जो ज़ुबान निंड थी पान फरमायूं जे मुझे रोज़े अतर जो दीदार कयो उन रूबरू जणो मां मोहम्मद के ॾिठो माते वाजिब आ त क़यामत वारे ॾींहुं हीअं जन्नत में वरतियूं वेंदो मां। नबी से जाया तो मक्के पाक में आ पर हिजरत करे मिठे मदीने में आया। जडी मक्के के छड़न पिया हुजूर रोई निकतान मक्के पाक मो मथे हथ मुबारक खणी दुआ पिया घुरन रब हे मक्के जा शरीर माके नथा रहण जनी तुझे तौहीद कुरान जे करे माके लड़ाइन था हाने शहर छड़ियूं तो वञाए काबे जी जुदाई भी सठियूं तो वञाए मुझे दुआ के कबूल कजाए जी मक्के के मान वारो बनायो थी मदीने के भी मान वारो बनाए जाए। नबी सिंह जी दुआ रब कबूल करे। सुभान अल्लाह सुभाणे कर जो थक थी बगालियूं तोड़े खणी आयो आ न बैत न रुबायूं न दुहीड़ा न कसीदा हेरे कन्ने न शेर बगालियूं खणी आयो आ हिकु रब जो कुरान बियो सोने नबी जो फरमा। कुरान शफात कई तभी तुझी जाए रब वट जन्नत अरबी मोहम्मद शफात कई तभी तुझी जाए रब वट जन्नत। हे ओ जागा बिस्तरो छड़े आयो आए निंड फिटाए आयो आए अरे टिवन डिशन के थुका हणी आयो आए अजु उन कुरान के बुधण आयो आए जंहिंजी पहिरियों तिलावत रब जे ज़ात पाण कई आ। कर ज़ियारत त नेण ठरी पवनी कर दीदार दिशूं टीवियूं ॾिसी अरे तारा ही सावा थी आती इन्हनि के ॾिसन टीवियूं डिशूं उघाड़ा फिल्म नाच गाना अंधो थीने कुरान जो दीदार कने त नज़र वधी वेंदे। एड़ो कुरान वणे न तो
तौरेत जी रब तिलावत न कई, इंजील जी तिलावत न कई, ज़बूर जी तिलावत न कई। पहिरियों ही पहिरियों रब जे ज़ात आसमान ज़मीन जे पैदा थियण खां 1000 साल रातिन जा अग में तिलावत कई सूरत ताहा ऐं सूरत यासीन जी। रब कुरान पढ़ियो, रसूल कुरान पढ़ियो, इमामन कुरान पढ़ियो, अहल बैतन कुरान पढ़ियो, सिद्दीक अकबर दुकान ते कुरान पढ़ियो, उमर फारूक भेण घुमदी कुरान पढ़ियो, उस्मान गनी शहादत जे टाइम ते कुरान पढ़ियो, सोने अली घोड़े ते कुरान पढ़ियो, हजरत हुसैन करबला में कुरान पढ़ियो, हजरत बिलाल तत्तल वारी ते भी कुरान। तो के कुरान वणे न थो मर तो पतो पवे ना। इन मौलूदी के वठी आ करबला में आयो आवे अच मुंजा राणा चढ़िया मथे पुराणो आ दोस्त मुंजो ता न खिलो हे जाना त मां ॾाढा चओ सुभान अल्लाह। छा पढ़ा अदा गाला ना इनके बंद कर बत्ती के अंधो करने जा चिरिया हे मुल्क नजर ना आई माडे खुदा पारा पटे न मोबाइल जो। अरे सजी रात नौ नस्ल तबाह थी वा उगाड़ा फिल्म चादर रिली पाए ये दिसे तो दिसंदे मैं किन्नो थी मरदे कुरान बुधंदे पढ़ंदे मौत आई तुझे जनाजे में मानू दईंदा कुरान हथन में आ आसमान को लही मलाइक भी कुरान वणे न तो सजो डी वात मानू जा पटिया बयान कभी तो एडो न खिलो मता कब्र में रोइणो पवई एडो न खिलो मता आखिरत में रोइणो पवई हित रोई माखे परचा उते मां रब चवंदो मां खिलंदो आ तो मां अल्लाह पंजो दीदार कराया। सजो डी बाकू जेडो वातु फाटो पियो थी कुरान चे तो फली अज़हकू कलीलऊ वलियबकू कसीरा। थकी जी पियो आए जोर जावा अरे कंद कोट को भी हेठो हलियो आ ता सा वाइदो मौलाना हुन अब्दुल कयूम साहब सा वाइदो क्यों तां जे वाइदे ते आयो हां कुरान बुधाइना माखे केर सुनाने मा टको न लहा कुरान में जई खिलो थोरो रो घणो अरे घणे खिलन सा मोते कार है जीवे नहीं हे दे जे खुदा जे खौफ खां कुरान मजीद बुधी अखन मां पानी वहाई चेहरे में कुरान वारो नूर इंदुई। कुरान वणे न थो एडो कहर कुरान तो चवई त खिलो थोरो रो घणो कुरान बुधण सां दिल खल मोमन जी नरम थींदी आ माडे कंडे माडे सुम्मा तलीन जुलूदुहुम व कुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह। अंदर छड़े तो छड़े सड़ाई तो यहूदी जो अंदर नसारे जो अंदर डेढ़ जो अंदर अरे भील जो अंदर भंगी जो अंदर ओड जो अंदर हिंदू जो अंदर मुशरिक जो अंदर मुनाफिक जो अंदर कुरान सा सड़ंदो मोमिन जो अंदर ठरंदो मां पढ़ा दो ता ठरो ता इंशाअल्लाह पेरे लोडे सा जन्नत जा 28 दर रब खोले। घर छड़े आयो है उता के छड़े आयो है बिस्तरो छड़े आयो है मिठो कुरान हिन जे करे 5 रुपया खर्च किया थी अन घुरियो तोने अल्लाह जे नाले ते हिन कुरान जे करे त रब तो के दहूण करे खजाने में मोटाए दींदो ना।
हेडा खर्च, हेडा लाउड, हेडा इंतजाम, हे आलमन की खिदमत, जमात ला नंगर, हिन जे करे खर्च क्या थी 5 रुपया के तो उतों ॾींदो मां जॾों गुमान ही न दमर उन्हनि ते खुदा जो जंजा पैसा जिना में, चोरी में, जुल्म में, फिराड में, पुलिस में, व्याज में, अल्लाह बख्त वारा उहे जंजा 5 रुपया हिन दिलबर जे करे खर्च था ये तो अण घुरियो दे त मां भी अण घुरियो ॾियां उतों ॾींदो मां जॾों ख़बर ही न पए सुञे खे 10 में हूंदे त कराची खणी वञे समुंड में टपो ॾींदो हेॾे मोटी न ईंदो चवंदो माण्हुनि खे काथऊं ॾियां चई तो हे सभु मोहताज थी वापार मासां कर मां वटि खज़ाना भरिया दिल ठरे थी क़ुरान सां चवे तो वसीकल लज़ीना तक़ौ रब्बहुम हेरे तक कुरान को बाहर वञा इन कुर्सी तो ला ला नबी जे फरमान को बाहर वञा कुर्सी तो ला ऐं जे कुरान पढ़ा त मन असां माण्हुनि जूं दिलियूं आज़ादियूं करण न आयाऊं चूंडियूं पाइण न आयाऊं तव्हांखे हेॾे जिड़ाइण न आयाऊं डेबलियूं भञण न आयाऊं उहो कुरान ॿुधाइण आया हूं जेको परन में उॾारे रब सां रूबरू मिलाई सब भरिया पिया खताउनि में वार वांदो कोने उन जी रहमत में उमेद आ कुरान पढ़ूं त रुठल राज़ी थे ना कुरान ॿुधूं त राज़ी थे ना ॻाल्हियूं हेड़ो आ ना ऐं बेजार न कढ खुदा कहार थी आखिरत जो मैदान थींदो अल्लाह अकबर क़यामत जो डी 50,000 साल जो डी अल्लाह ताला ये सतारिय जे पलव जे ओट पंहिंजे बाने खे ॾेखारींदो हे तो में आइबा आहिनि चवंदो साईं हा अल्लाह चवंदुसि तो मुंहिंजे हिन बाने जा आइब ढकिया अॼु माफ़ी ॾेई जन्नत में थो मोकिलिया हेड़ो आ हो तो ढके तो वठे छॾे हो मर्ज़ीअ जो मालिक तू केर थीनो आहे अच मोटी मारे माखे सुञाण वसीकल लज़ीना तक़ौ रब्बहुम सुभान अल्लाह डरी थी वई दुआ घुरा हे सब थी वञन 9 में 5 मिनट पिया वेठो आ पूरे 10 1 कलाक 5 मिनट मिठो कुरान ये जो पंधु करे आयो है ना माके ते हेडो बरम वठी आया हिंगोर जा हेडो मैं से दगु किनो हे विचो भाई नंदो दगु भी पंधु भी सलो रोड भी न हेडो हणो हणा अलाए काडे थो मथो मोटायूं वटियूं वञन अल्लाह अज हेडे हिन जी ज़ियारत कर त नेण ठरी पवंदी बिश्त तुझे इंतजार में आ हाँ दीनदार थी निमाजी थी सखी थी अन घुरियो अल्लाह जे नाले ते खर्च कर दरवाजा जन्नत जा उन्हनि जे लाइ खोलिया वेंदा वलम यख्शा इल्लल्लाह कुरान अरे जेको इन कुर्सी ते वे चवे तो कुरान और नबी जो शान इमामन साहबन जो शान बुधा अबे अम्मा जो शान बुधा मक्के मदीने जो बयान बुधा न त लाओ तुझी जरूरत काने असां के ओ कुरान बुधा जेकोड़े मक्के और मदीने जे जबलन में मोहम्मद मुस्तफा पान पढ़ियो हुजूर छा पढ़ियो मुशरिक के कुरान डंगे थो नथो वणे हुजूर कुरान पढ़ियो
मक्के में मां 2016 में हज ते वई तो चक्कर दे वारिया हे जबल ॾिसेंदो मां चयो हा हे पहाड़ी इलाइक़ो ॾिसेंदो मां चयो हा जे इते मुस्तफा कुरान पढ़ियो हो जिन आया हा जंहिंजो कुरान ॿुधी उते जो उते नबी जा गुलाम जिन्ननि खे कुरान झुकायो आ तुझे पिते ते कुरान नथो पए इन्ना समिअना कुरान अजबा सुभान अल्लाह कंदो हलो अगोड़े खट ते वेठुम ब दोस्त आया खैरात दिनों चई सही असांजो खैर रुपयो दिनों टको दिनों चई मथे ते हथ खण दुआ त कर असांजे भाउ जे दिल जा वाल बंद थी आन मां चयो रब रब तुझे अॾो देर कोने जो खोले मां मुसाफ़िर आं मुसाफ़िर जी दुआ तू कबूल कंदो आहे न मोटाई घबरायो न मथे ते कुरान न सा बे के न अम्मा के न भाइन के प्याराऊं जदो रब रसूल के प्याराऊं रसूल के अल्लाह अकबर नबी मेराज ते वा उम्मत याद क़यामत दी उम्मत याद ताराजी जी तौर ते उम्मत याद पुलसरार ते उम्मत याद आब हाउस कौंसर ते सोनन जा प्याला भरियूं बीठो हुंदो उम्मत तो के दाढ़ी न थी वने पंजर जेडियूं मुछा मरो तो खबर पवई ना खुदा जो कसम आ ये दाढ़ी हुंदई मलाक कब्र में इज्जत भी कंदई रियाय और कई नबी जा उम्मती इन दाढ़ी जे करे छुट्टी जन्नत में रवाना दाढ़ियों चो सुभान अल्लाह अज मोटी कुरान दे 4 दिन थी हयाती मरी वेंदे कुछ कर कब्र सड़ई थी वसीकल्लज़ीना तक़ौ रब्बहुम सुभान अल्लाह सुभान कर थक जी पियो आहियां छा थो पढ़ा उहो कुरान थो पढ़ा जेको जबल ई ॾारे विझंदो एॾी ताक़त अथसि तोखे वणे नथो वसीकल्लज़ीना तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हितों थो ॻाल्हायां एरे चपन वारो आवाज़ मां वटि न थी दिल जे दर्द सां हिकिड़ो माण्हू हिन जलसे में निमाज़ी थी पियो दीनदार थी पियो दाढ़ीअ वारो थी पियो खुदा जो कसम आहे जलसो का सोने अलीअ खे सोनो नबी तो चए अली जी मुंजा साईं सवे काफर मारे एतरो अजूरो न मिलंदुई जेतरो हिकड़े के कलमो पढ़ाए मुसलमान करने वो अन्या वधीक असा आया हूं तो कुरान पढ़ूं दे बाको बचन असा आया हूं तो कुरान पढ़ूं तो इनको रुठलो राजी थे खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जाओ मिठो कुरान हले तो ते तवार हवा जी हलाई अरे ही हवा कुछ ही कोने हिन जे करे कब्र में थदी हवा हिन जे करे जन्नत में हवा हिकड़ो ही छड़ो झूठो आयो दुख ही लही अना एड़े रब के नथो सुञाणे जंजा थोरा खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा साईं कंहिंजे लाइ कंहिंजे के मां रब खां ॾिना कंहिंखो ईअं वठी हलंदनि मलाज जन्नत रे बां सिधी कर भॻल त नथी ईअं वठी हलंदसि सिधो जन्नत जे दर ते पोइ छा चवंदनि सलाम अलैकुम सलाम जे तव्हांखे अरे पेट के पत्थर बदव कुरान न छड़ियो वतन छड़ियो कुरान न छड़ियो बच्चा कुहायव कुरान न छड़ियो मारा खादव कुरान न छड़ियो बिरादर तोड़ेव
कुरान न छड़ियो अरे दीन ते माल मिलकतूं लुटाए अमीरन मां फकीर थियो कुरान न छड़ियो अजो हलो जन्नत दे जन्नत तहांजे इंतजार में तुम 5 रुपया अल्लाह के नाले ते मस्जिद में दई मदरसे में दई आलम के दई हाफिज के दई तालिब के दई कट लंघे वारो डाढोरो हे छा थो करे सोखा कर ये मां जे पेट खां रिज़्क दिनो अछूं डाढ़ियूं थी वयूं अजु दी ते के भुखे होनियो न छडियो रब जे नाले ते खर्च कर छोड़ो ए ज़ूको तो करे सिद्धो करे खर्च कर तो डहून करे मोटाए दे मानू को कंखे न खाराए सघंदो ये ज़ात रब जी आ इन तुझी रब दिल नरम कया तरी त मेहमान के वठी दर ते आयो है न तो तुम पत्थर को भी पक्को आ मैं मजूरी जा 5 रुपया हिन के किए खाराया अल्लाह के नाले ते पर खुदा तुझे दिल के नरम क्यों आ तो माना मुंजा रिज़्क मुंजो दिनल थी तू मुंजे नाले ते खारा मां डहूण करे दींदो मां वसीकल लज़ीन तक़ऊ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिबतुम फदखुलूहा खालिदीन अंदर सड़े तो सड़े डंगरा मलाक जन्नत रे सलाम भी कन्दम हे कुरान मुझे अगे रखियो जन्नतन के मलाकत सलाम कंदा पर रब भी ये मां जे पेट में सोड़ो करे ठायो थी जदी तू मोमिन थी हयाती पंजी गुजारी नबी जी गुलामी ते मौत तो आयो ही रब भी सलाम कंदा हेठा सुभान अल्लाह डरी था क्यों कुल मारे कावड़ में था ॾिसो ये कहानी में कासा यदि ॾिसे कुरान ॿुधाइण आयो आहे वणई त वे न ते रोड खुलियो पियो थी अरे मथे ते कुरान आ कुरान नसीबी बख़्त वारनि खे थींदो आहे उहे 24 जा चंडा थी जेके कुरान खां परे थी उहे बख़्त वारा जन कुरान सुञातो आहे सलामुन कौलम मिर रब्बिर रहीम सूरत यासीन तो पढ़ा रब भी सलाम कंदो जन्नतन हां चवंदो न मां अल्लाह जो भी तहां के सलाम हुजे वो मलाक चवंदो हाणे गलती न कयो उते कुरारा हो दंद भजी पिया हे दे लिंग डकन पिया गीदो खाली थियो घरवारी बेजार मथो तहां जो कम न पियो करे औलाद चयो न पई मने कुरारा थिया हो हाणे हिते 20 सालन जो नौजवान तहां के रब बनाईंदो मौत तहां दे बीहर न ईंदो 20 सालन जो नौजवान बनाए 70 हूर जो घोट बनाए जन्नत में रवानो कंदुई वो मलाक छा चवंदई तिबतुम फदखुलूहा छा तो पढ़ा तिबतुम फदखुलूहा खालिदीन चवंदा सदाई रहो हमेशा रहो जन्नत में खुश रहो नारे तकबीर शाने मुस्तफा शाने कुरान जमीयतुल उलमा इस्लाम नारे तकबीर खौफ पंजे दिल में रब जो पैदा कर छड़ी जिना अरे अच्छी दाढ़ी अन्या जिना मर तो खबर पवई ना मूसा अलैहिस्सलाम जो जमानो आ दुकानदार वटे हिकिड़ी औरत आई चईंसि मांखे अल्लाह जे नाले ते ख़ैर ॾे
दुकानदार चयस खैर न ॾींदुसि, बुराई वारो रस्तो इख्तियार कंदुसि। औरत परेशान थी वई, दुकानदार के चई बच्चा मुंहिंजा पेट बुखिया आहिनि, अल्लाह जे नाले ते ॾे त मां खारायां। अल्लाह कुछ कर, कुछ सोच। कंहिंजो ॻोठु आहे इंद्रन साहब, इंद्रन साहबनि जे ॻोठ वारो माई परेशान थी वई, बच्चन के ॾिसी आखिर हाउ जॾहिं ॿई आया कमरे में, दरवाजो बंद थियो, औरत ॾके थी। दुकानदार थो चएसि हिते कंहिंखों थी ॾिजे अकेला भॼणा, हेॾऊं तूं हेॾऊं मां। त माई थी जवाब में चए ॿियो त को नथो ॾिसे, ओ नी अल्लाह खां थी ॾिजां, उन्हीअ जो ख़ौफ़ मुंहिंजे दिल में आयो आहे। अल्लाह पढ़ां क़ुरान न, केॾी जमात नथा ॻाल्हायो, पढ़ां जेके चओ पढ़ क़ुरान, ॿई हथ मथे करो, ॿई। वल ख़ाशिईन वल ख़ाशियात, ये तो डिजंदड़ मुंहिंजा बाना ऐं डिजंदड़ मुंहिंजूं बानियूं। माईअ जे दिल में अल्लाह जो भाव अची वियो, ॾकी थी अहिड़ी त दुकानदार छा थो चएसि, चई मूंखे रब यादि ॾेवारे छॾी, मां बि त उन्हीअ जो बानो आहियां, हाणे मूंखे माफ़ कर। दुकानदार जा लफ़्ज़, मूंखे माफ़ कर, हे पैसा, हे खाधो, बच्चन के वञी खाराए, मूंखे दुआ कर जी इज्जत सां ई आहे, इज्जत सां वापसि रवानी थी वञ। अरे ॿियनि जे न्याणियुनि सां ज़िना थो करे, ख़ुदा कहर थी मथां बदिलो न वठई, ज़ालिमा हे छा थो करे। ॿ ॾींहं न गुज़रिया, उन दुकानदार ॾे रब हज़रत मूसा के मोकिलियो, वञ दुकानदार फलाणे नाले सां दुकानदार थी मुंहिंजा मूसा, ओ नबी ओ कलीमुल्लाह, वञ फलाणे ॻोठ में फलाणे नाले सां दुकानदार थी उन ॾे वञ, उन मुंहिंजे बानीअ ते रहम कयो आहे, मां रब खे उन जे मथां रहम अची वियो आहे, हाणे जल्दी वञ उन दुकानदार खे वञी मां अल्लाह जा सलाम ॾे। छितो थी पियो दौलत ते ज़ुल्म थो करे, याद रख सुभाणे हे कपड़ा भी फाड़े उछलींदई, कफन जा ढकाईंदई, ज़ानी खुदा जे कहर खोड़ी। उहा महल याद कर जॾहिं सकरात लॻई, अमन हाज़ल लज़ी यरज़ुकुकुम मिन अमसका रिज़्क़ा, विसरी वियो मौत, ए मथे ते क़ुरान कब्र विसरी वई आ, सकरात विसरी वई आ, पुलसरात विसरी वई थी, तॾहिं तो टपा ॾे, अड़े मस्जिदूं खाली, होटल भरिया पिया, मेला मलाखड़न में पाण तो वञे पर बच्चा न्याणियूं भी थो वठी वञे, हया नथी, तबाही रही छॾी थी पाण खे। उहा महिल सकरात वारी याद कर, अरे ज़बान तारूअ सां लगी वेंदई, तारा छत में लगी वेंदई, अज़ीज़ करीब मिस्रन जा पानी पीआईंदई, रब नथो घुरई त उहो पानी भी पासन खां वही
अनार पानी जा पासन को वही इंदई हिकड़े ढुक जे पीण जी भी मोकल नथी मिले। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने कुरान, नारे तकबीर। रब थो चए आहे को हिन सकरात वारे जी मां रोज़ी बंद कई आ माखों सां को दाणो तखवाराए ॾेखारेस हेॾे कंदी जाए पर जंहिंजो रब ते यकीन आ जे कुरान के सुञातो अरबी मोहम्मद के सुञातई दुख तकलीफा लोडा ईज़ाव फसल तबाह माल में बीमारी बच्चन में बीमारी तकलीफा सटई पर यकीन रब ते कई इन कुरान में रब चयो मौत पोड़ी दो मास अग में नूरी मलाइक मोकले जन्नत जी बिशारत दे वारी नो मास चाजी सकरात एरे तक मलाइक इंदा ये अबा वेहो केड़ो मर्द थव वेहो हेरे तक हे पट जा रूमाल मलाक जन्नत में खणी इंदा ये ॾेखारींदस ईअं दम परवास थींदस जी अटे मवार छाजी सकरात अरे 1400 साल हिन कुरान में रब अगे ही ॿुधायो आ तो मुफ्त में जन्नत न ॾींदो मां पुटन में मालन में जानन में बुखा ॾई दुख ॾई तकलीफ़ा ॾई ईज़ाव ॾई फसल तबाह कंदो मां आज़माईंदो मां सब्र कंदो बदले में जन्नत भी ॾींदो मां दर्जा भी बुलंद कंदो पढ़ा कुरान कंजी भी दिल न थी थे तो कुरान पर अरे मस्करी इनके मस्करी वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ छोटो कुरान पढ़ा भरिया पे हम गुनाहन में मने इन जे करे बेड़ो चरियो जी अरे वार वंदो कोने पर कुरान प्यारो इनके पढ़ियो भी न थी बुद्धि भी न सकियो चलो दीदार कर मुंहिंजो नबी तो फरमावे इन दीदार सां अल्लाह कहर उन बाने तो हटाए रहम जे नजर सां रब निहारे ज़ियारत भी रब इबादत में तो लिखा है अन्या न तो समझे अल्लाह वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वलजूइ वनक्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात सुभान अल्लाह कंदो हल तो मता मां 2 कलाक भी वायदो न क्या हां कुरान हम जेते मिछन तपे ते लोलियूं बुधाया है ना गालियूं काडे कने गालियूं इते रही वेंदई कुरान कुल्हे कुल्हे में मिलायूं सकरात वारी महल याद कर अरे यार अकेलो कबर में पवणो दी मन मिट्टी जा मथो उते हे दिल पर न दरी कबर में न दरवाजो हे कुरान रब जे हुक्म सां कबर में सोनी सूरत वठी अची छाव करे बीरन मलाकन के चलो हटो हटो परे इन सां सख्ती न क्यों हे मजाज वठी आयो हल सही तकी रकर हली मानी मजो मानी पो अवल कुरान अल्लाह इनके वधाए जने मिठो कुरान पढ़ायो खुदा जो कसम मानू इतरा नायान जितरा आसमान को लही मलाक इन कुरान जे करे आया थी कुरान जे करे साईं अब्दुल कयूम के मां 2 दफा न कई जडी 3 दफो मुके चई इंदर साहब अब्दुल कयूम के ओ ओडों जो आ पने को परियो में थो सोसाइटी में पढ़ाइंदो आ उन सा दोस्ती भी आहे वो मजबूर के माहाव आयम कंध कोट को भी परे भज भजा करे वायदे ते रब पुजायो जमात की ज़ियारत कम दिल ठरी अचो हे कब्र के नजर में रख सकरात के नजर में रख पुरसरात के नजर में रख आखिरत के नजर में रख मरी वेंदे कुछ खयूं हिया कुरान कब्र में इंदो धमकी तो दे मलाकन के हटो परे हिन सां लेखो न कयो
अरे दुनिया निंड कली हे रात जो माके पर्दो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम कुरान बुधाई वञाए त कल्ब तो कटु लही वञे मरण ते ईमान तो को जुदा न थे मथा लाउ डबी आए ने किन कोन अमड़ियूं भी कुरान बुधन अमड़ियूं मरी वेंदियूं कुरान बुधो त क़यामत दी इन कुरान ते दुनिया में अमल कयो त क़यामत दी अल्लाह अम्मा जन्नत खातून जे कद तांगे जन्नत में रवानो असा मोहम्मद मुस्तफा जे जमात में पोयो हिंदा हाँ ही शय ही अञा बी गाल बुध मता न बुधी हुजे क़यामत दी नबी हाफिज आलिम शहीद शफात कंदा पर हे कुरान हुज्जत कंदो हुज्जत मथे शफात मथे नथो गलाए हे तुजो एसपी यारा क्यों ये रहे पुरानो जडब थाने में बाहर कटियूं बाहर मानू वधियो यो तो वने दोस्त मुझो छा कंदो हे हेर तक हे कुरान हुज्जत कंदो रब वट इन सा लेखो तो करे हे रात जो माके पर्दो हो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम अदा पानी पान पी मतलब मानुन के पियारे मेलो समझे चुप करे कुंडली में वेही पी पानी कुरान बुध अल्लाह हिन जो अदब कने त जन्नत जा पानी मलाइकन जे हथों पियारी वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा मिठो कुरान बुधाइण आयो है हयाती ते तबार को नेड़े वेठे मानू मुआदा वञनी वेठे दोस्त मुझो बीमार थी पियो कराची में जनवरी में मां वयम पुछा करण अल्लाह बिस्तर ते पियो हेडी तकलीफ नलकियूं चढ़ियूं पयूं 5-8 ॼणा ॾिठम बिस्तरन ते पिया आहिनि खुदा से मोटी आई मानी न पई वणे इंसान जो केड़ो हाल आ पेट किन सां भरियो पियो थी वॾाई छाते कई थी आकड़ न कर मां करे न हल त कंध न भञी विझाए फिरौन जो गाटो भगई उन्हीअ दरिया में गोता खराई हज़रत मूसा लाइ उन दरिया में रोड बनाई निमरूद रब पियो सड़ाए मंडड़े मशरको मारायो माफ कारून खजाने ते मगी कई खजाने समेत गरक क्यों माफ अबू जेलो रईस सरदार पियो सड़ाए अरे नंढड़न बारन को माराए जन्म जे बाह जो बल बनायो माफ बिलाल के मारा छू मिलन कुरान जे करे घुमे मक्के जे घिटन में पियो जुतिया जो खड़काट अर्श बिलाल सुञातो हो रब के जिए बेईमार मिले से इए पियो जे कुल हो अल्लाह अहद थकजी पियो दुआ घुरा मां तो के सुथरो कुराड़ो छड़ी अल्लाह काफर था चवनि मारे मारे थकी पियाऊं जट ते चुप कर के चढ़िया जो काफर चढ़िया भी हन बोड़ा भी हन अंधा भी हन गूंगा भी हुजन अरे सियाणो बाह में वेंदो ॾाढो गला ज़बान हलाए ना चढ़िया भी हन चढ़िया टके जो दिलो वठदाओ बिलाल तो चे उनके वजाए ॾिसदाओ त कच्चो आ किन पको आ अरे माखे रब आज़माए तो बिलाल कच्चो आ किन पको आ जीअं मार मिले थी ईअं मुंहिंजो ईमान वधंदो थो वञे सिर कटाईंदुसि रब जे तौहीद में ॿिए खे शरीक न कंदुमि अल्लाह अकेलो वडेरा कहे लाइक़े जान त बि जहिड़ा हुनजी पार्टी हुनजी डचो ही नथो खुटे हे मथे ते कुरान आ जे बैला हुजन आ त मुल्क में जहिड़ो थे आ कोई कोने हिक केडो थधो झूठो ॾिने हवा जो हाओ मुंहिंजा रब हाओ मुंहिंजा मिठा रब हे तुंहिंजा बांधड़ा वेठा थी कुरान ॿुधण न त हूं हिते वेहे त मच्छर पटे गेरो कनि पर मच्छरनि खे चई हलिया वञो अॼु मुंहिंजा बांधड़ा मिठे मिठे कुरान खे ॿुधी रहिया
लौकान फीहिमा कुरान तो पढ़ा आलिहतुन इल्लल्लाह लफसदता हितों तो गणा हित 40 साल गुजरी आन कुरान पढ़ दे उन जो एहसान अरे मां टको डला दगारियत भी को नबी यारे ये रब जी मेहरबानी जो मां बेकार को कम तो मां के केर सुनाने सदको वञा कुरान जे नाले ॾींहुं तो कुरान दा पढ़ो रात जो जलसन में पर निंड पिया निंड में भी कुरान ओ मुंहिंजा रब तुझी मेहरबानी मां मेरे ते ये तुझा थोड़ा लौकान फीहिमा आलिहतुन इल्लल्लाहु लफसदता अरे काडे लिखाई ने कुरान मशरका मर्द खबर पवई के तो बेला जिना त मुल्क में झेड़ो थी पया कोई कोने मां हिको कंहिंखे जे चो तो पुत्र घणा थी चवंदो 4 न्याणियूं 5 भाइर 3 दुकान 8 जमीन 10 एकड़ और चवेस त पीर घणा थी निंड न कर पीर घणा थी डंडे में हथ विझो मुला होश सां ॻाल्हा गारियूं थो ने अबू हिकु थींदो आहे गैरत जो मसइलो आहे अरे किना मुशरिका तोखे रब कुरान में पलीत करे छॾियो आहे जे अबू हिकु आहे त रब बि हिकु आहे साद साहब के नबी तो चे साद जी सोना अब अच्छा था ॻाल्हायो बस क्या नबी तो चे साद साहब के साद तू गैरत वारो है तो को वधीक मां मोहम्मद गैरत वारो हां मां मोहम्मद को वधीक अल्लाह गैरत हां मुसलमान के खपे तो गैरतमंद थी हयाती गुजारे अरे जन्नत आही गैरतमंद अल्लाह अज मोटी हेडे सदे थी रब जी रहमत माडे कुरान मलाकन के धमकी दोड़े हटो बरे हे मखे रात पढ़ दो दुनिया निंद्र कंदी हे रात जो पढ़ दो तो पढ़ियो आ कदी कुरान रात जो ना बबर में रसो गऊ कंजी कदा मैं कंजी कदा खुदा जे कहर खोली किलेशन रोड ते कंखे मारिया खुदा डाढो थी डाढो मतलब युंटन में हाथ पईजी वने बुधी छा अधरात जो किलेशन गिची में और हुजूर जा गुलाम अधरात जो कुरान था पढ़ हुजूर एकड़े साहब के चयो मसा गड़जी हल से मां काडे हला के मसा गड़जी हल तो मां गुलामन जो इम्तिहान वठा तो केड़ा निंद्र में केड़ा जागिन नबी से एकड़े साहब जे दर ते आया अरे रात जो कुरान पे पढ़े वरी चयो अगते हल अगते जो हलिया बे साहब जो कुरान बुधो एडो मिठो कुरान पढ़ी जो हुजूर के रोआरे विधई रोआरे सियार जी रात पारो किरे तो किरे साहबी तो जे हलो अगे के कादे हलो मथे तक नूरी मलाक लाटू करे जे जवान जो कुरान बुधन आया मां मोहम्मद अगते किया साहबी तो जे मां साईं के डिठो अखन मुबारकन मां गोड़ा मुबारक ये प्या किरन अरे मोटन में अडी सुवन आई जेका हुजूर जे गोड़न मुबारकन में सु आई हाँ सुबह जो साहबी नमाज ते आयो पुट तो पे कुरान पढ़ो रात कैसे हाँ नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर मारे कंडे नारो ये दाहनो जन 15 दी जी बुख थी टीवी ते की रड़ियूं कनो है कुतुब बाला कूका हिन जो बुधना नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने कुरान नारे तकबीर नबी ज़िंदा जन पुट रात तो पे कुरान पढ़ो जैसे हाँ के वाह जो कुरान पढ़ो थी मां मोहम्मद बी पारे में तू जो कुरान बुधो आ माखे रोआरे विधो थी ओरे आ
साहबी तो जे मांखे ख़बर हुजे आ तो मुंहिंजो नबी तो कुरान ॿुधे त मां अञा ठाहे पढ़ा वरतिल कुरान तरतीला न वेंदुमि कुरान खां ॿाहिरि हुजूर पुछियसि पुट ये ख़बर न हुई त बि अहिड़ो कुरान पढ़ियो थी ओरे आ मसां भाकुर त पाए इहा ज़बान ओरे कर त इन ज़बान ते मां मोहम्मद चुमी जाए असांजे नबीअ खे हिन कुरान रवारे विधो अल्लाहु अकबर नबी कुरान पढ़े त सहाबा रोई पवनि सहाबी पढ़नि त मुस्तफा रोई पए हिन में एॾो कमाल जेठो कंहिंखे तौरेत ॾिनमि कंहिंखे इंजील कंहिंखे ज़बूर मां मोहम्मद करीम खे कुरान ॾिनमि तूं बेवस आहे तुंहिंजो ॾोही कोन्हे जलसान घणा नातखान वीचारा काॾे वञनि हेड़े कंदे मौलवी काॾे वञनि इहो राति ॾींहुं रब आहे जेको हलाए थो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान सुभान अल्लाह कंदोल ताईं कम खे उथलायो अरे या सुभान जी ताकत ई जे हुजूर खे मथे मेराज ते घुरायो आ देखे ताकत आ मक्को पार मदीनो पार बैतुल्लाम पार तूर सीना पार उत बैतुल मुक़द्दस में इमामत जो नबियन के कराए होडो सवारी भी जन्नत में आई आ कौमन वटो गुजर तो कंदो वने बैतुल मामूर मलाइकन जो काबो आ हेडे ये मंजिला तय करे सत आसमान क्रॉस करे रब से मिली मोटी आयो या ताकत सुभान सुभानल्लज़ी अस्रा बिअब्दिही मिठो कुरान ॿुधाए त तोसां लेखो ई न थे ॿियनि नबियनि खे मेराज हेॾे तक मथे ते कुरान आहे फर्श ते हुजूर जो मेराज अर्श ते हे कुरान भी मथों आयो आहे रिज़्क़ भी मथों ईंदो आहे आसमान खां हुजूर खे भी मथे घुराई छो मेराज कराई अथी ख़बर जे कुदरत जो के निशानियूं ॾेखारियूं मास के न नयूं नयूं निशानियूं ॾेखारे मथे घुराए पंहिंजो दीदार भी करायां अर्श ॾेखारियां कुर्सी ॾेखारियां जन्नत जो सैर करायां हितों थो ॻाल्हायां दर्द मन हिकिड़े माण्हू खे हिदायत मिली मन माखों भी रब राज़ी थी नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा कायद जमीयत हजरत मौलाना वज़ुर रहमान नारे तकबीर पुछो त नबी के नथा मन गलत तो ॻाल्हाए हुन को पुछो त अली के नथा मन गलत तो ॻाल्हाए मथे ते कुरान आ नबी सही अली सही वारो सामान सजो हिन जमायत वटा जमीयत उलमा इस्लाम नबी के न मञूं हा त ॾाढ़ी छो रखी आ पटको छो बधो आ न्याणियूं छो था परणायूं हेरे तक असुल हिन के पेट में सूर मुशरक के कुरान जो आ बुधी जा नबी मक्के में कुरान पढ़ियो आ मदीने में कुरान ताइफ में कुरान बदर में कुरान उहद में कुरान आशिकुन के चेबा जेका शे महबूब वट हुजे आशिक चवंदो सिर लही वने उहा शे मां वट हुजे हुजे आशिक रसूल जा उहे थी जे नबी वट कुरान आ त आशिकन जे सीनन में भी कुरान हुजे मर्सिया बैत गालियूं दौर जा बैत उमर जा किस्सा हीर रांझे जा किस्सा अरे हया कर अंब जेतरी दिल थी इन अंब वारी जेतरी दिल में हिन कुरान के जाए तूंडे त जन्नत में जाए रब को हे कुरान वठी दी एडो असांजो नबी प्यारो थस जंहिंजो नालो भी रब पान रखियो आ कई रखियो मोहम्मद फरशते अरशते अहमद मोहम्मद माना सारा आयल अहमद माना सारा कंदड़ हाणे बुध नबी जी तारीफ करे
तो अल्लाह करे, अल्लाह जी तारीफ करे तो असांजो नबी करे। हाँ मेरा जवारी रात जड़ी मथे घुराई महबूब छा आंदो थी जे उहा शय आंदी आ जेका तो वट काने का। हाँ छा खणी आयो आए जे आज दी खणी आयो आ अतहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात। सुभान अल्लाह। हुजूर चयो इहा शइ खणी आयो आहियां आजिज़ी सॼो जहान तुझे दर ते झुकंदो आहे तू कंहिंजे आॾो न झुकंदो आहे मां रहमतुल आलमीन तो रब्बुल आलमीन जे आॾो झुकण आयो आहियां। ॾाढनि चयो सुभान अल्लाह। कुछ कर जेको कम में अचई सब चो सुभान अल्लाह। आज जी खणी आयो अतहियातु लिल्लाह मादे ता ओरे सुरिया मादे इन शीय के ओरे सुरिया वेजो थीवे न सिद्धो थीवे बुजुर्ग माण्हू आहे मादे कंडे जानी मालियो इबादतूं तुझे अल्लाह अकबर। हुजूर अल्लाह जी तो तारीफ करे रब नबी जी तो तारीफ करे। अलम नशरा लक सदरक व वज़ाना अनका विज़रक लज़ी अनकज़ ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक। कादे लिखाई ने कुरान कब्र में लह तो पतो पवई ना अल्लाह। पैगंबर कलीम दुआ तो करे पो सीनो खोलियो से तहांजो बिना दुआ कोन सीनो मुबारक खोले छलियो। हज़रत मूसा चयो माके फिरौन ने तो मोकले मुंजा 5 सवालन एक मुंजो सीनो खोल बि ज़बान तो हबक परे कर बि मामलो आसान कर चौथो हे दे माके सोनो गालाण नसीब कर पंजो माके अदा हारून वजीर करे दे। रब सखी तक केडो चेंस 5 अर्ज कबूल क्या मान इनके चो तो मदरसे में चंदे में खपे 100 अजु दींदो वरी 100 सुबाइंदो 200 500 कर किले में हथ उठी दर बियो भी दिठो थी मां वट आयो। अरे सखी इन्हीं के चेबो कलीम तू सवाल कंदो वणु मां पूरा कंदो वणु इलाज तो करे ज़ियारत करा रब अरनी के लंतरानी न दिसी सघंदे माके उए अखियूं भी हुन जेके मुंजो दीदार कन। कलीम तूर ते तो अचे कैसे हा के फखलाना लाइक जुती लाथियूं अच अरबी मोहम्मद अर्श ते तो अचे जुती मुबारक सूधो अच हो मूसा हो तू मोहम्मद आए शार तो जय कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है तूर सीना और है अर्शे मुअल्ला और है आप आना और है खुद बुलाना और इलाज तो करे ज़ियारत नथी दे हुजूर के रब पान तो घुरावई अब्दुल्ला नालो तसी वेठो थी ओने खट ते उनके वठी आ वनी सिया ॾाढो चओ सुभान अल्लाह। मारे कंडे हुजूर जड़ी हस्ती के पान घुराई नालो भी पान रखी आमना जड़ी बच्चो जमाई इन जो नालो मोहम्मद रख जा। अरे जंहिंजे नाले वठण सां चपन के चुमी थी अची वञे असां उन नबी जा नौकर नौकर जायो आ तो नालो भी पान रखी हेडे जायो आ तो सिंगारो भी पान कराई सुरमो भी पयल नारो भी कटियल गुस्ल भी थियल तोर भी थियल कुलन मुबारकन जे विच ते नबूवत जी मोहर मुबारक भी लगल जिंदे ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह लिखियल हो। सब चो सुभान अल्लाह। यो असांजो नबी हेरे कन्ने माडे
नबी जाया अल्लाह अकबर सदको वञा सुभान नाले सुभान अल्लाह नथो करे तटल दुआ घुरा हे दे कंडे मादे नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा कायद जमीयत हजरत मौलाना फजल रहमान नारे तकबीर हुजूर जाया दर खड़ क्यों दाई सफिया थी चे मां तकड़ी दर ते वियम हिन ॾिसां त केरा अच्छे ॾाढ़ीअ वारा कुराड़ा हुन पटका बधा पिया अथनि पुछो मान केर हो जे असां तौरेत जा आलिम हूं कीअं आया हो जे असांजे किताबनि में लिखियल हो फलानी तारीख़ ते अरबी मोहम्मद जमद उन जो दीदार भी करण आया हूं हुजूर जे मांगे मुबारक भी ॾियण आया ज़ियारत करे मुबारक ॾेई हलिया विया वरी जट न गुज़री हे दे आसमान खां टोला करे मलाक लही आया कीअं आया हो जे मोहम्मद जी अम्मा असा मोहम्मद करीम जो दीदार भी करना आया हूं तोखे मुबारक भी ॾियण वो ज़ियारत करे वया आखिर में जिब्रील आयो अम्मा मना के चई बच्चो काथे आ जे सुतो पियो हेरे तक हे अच्छो कपड़ो मुंह मुबारक ते परे मुंह मुबारक ते पयो आ जिब्रील आयो उन कपड़े के परे करे हुजूर जो दीदार थी इते छा थो चे ओ मुझे मोहम्मद जी अम्मा आदम को वठी ईसा नबी थे जेके नबी आया उए भी मां डिठा पर मोहम्मद करीम जेड़ो हसीन मां जिब्रील जे अख डिठो ही ना हुजूर जो चेहरो जंडे थोड़े सिर कपाई छडियो पढ़ा कुरान न कंदो ज़बान न तो हलाए वज़ुहा वल्लैल इज़ा सजा हुजूर जे चेहरे जो बयान मा वद्दाका रब्बुका व मा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वल सौफ युतीका रब्बुका फतरवा आदम को वठी ईसा नबी ते जेके नबी आया हे मथे ते कुरान आ रब कंहिंसां वाइदो न कयो त मां तव्हांखे राज़ी कंदुसि असांजे नबी सां वाइदो कई एतिरो अता कंदो मैं जो तू राज़ी थी वेंदे पूरो कलाक थी वियो आहे अल्लाह जी मेहरबानी उथे कोई न हे बनत खानन हे मुंहिंजो प्यारो इहो बि आहे हिकिड़ो मां वठी आयो आहियां हिकिड़ो गज़ल उहो चवंदो हिकु गज़ल हे चवंदो खिदमत कयो न कयो तव्हांजी मर्ज़ी पर ॿुधो गौर सां पर हिन नत खान मिसकीन जे कंदो खिदमत त ख़ुदा वधाईंदो न कंदो बि रब तव्हांखे बि नवाज़ींदो हिननि जूं बि अछूं ॾाढ़ियूं थी वयूं अॼु ॾींहं ते रब न छॾे इमाम हसन हुसैन खे मञींदा हो न मञींदा हो इमाम हसन हुसैन जे शान में हिकिड़ो गज़ल चवंदो उन खां पोइ साईं